मम्मी सां केर केर प्यार कंदो आहे पप्पा सां अञा थोड़ो हथ मथे जोरदार तारी पंहिंजे पंहिंजे पप्पा लाइ जोरदार अञा सुबुह सां असांजा पप्पा असांजे लाइ में मुंहिंजे ॿारनि खे रोटी मिले इन जे करे असांजा पप्पा सुबुह खां कम ते हली वेंदा मम्मी रोटी ठाहे ॾींदी आहे उहा रोटी मंझंदि जो थधी रोटी खाईंदा आहिनि भई मुंहिंजा ॿार घर में सुख सां रोटी खाइनि राति जो देरि सां ईंदा आहिनि ॿार सुम्ही पिया हुजनि तंहिंखां पोइ पहुचंदा आहिनि पप्पा जा अञा कहिड़ा मिसाल ॾियां वरी पप्पा लाइ ज़ोरदार तारी ॻाल्हाए पप्पा अगर बाजार में थोड़ी मेरी आवाज़ बढ़ा दो क्योंकि इधर बहुत शोर हो गया है अब थोड़ा सा हलो पप्पा ॿुधो न मम्मीअ चयो अथऊं हे वठी अचो पप्पा ॿुधो न ख़ुशबूअ जी फी भरे अचिजो पप्पा हिकिड़ो कमु कजो हुनजो न उहो वञे पियो न त गाॾी रस्ते हेठि किरी पियो हुनजो सैंडल टुटी पियो आहे सैंडल बि अचो त हेठि मां अॻो पोइ ॾियांव थो ठाराए अचिजो पप्पा हिकिड़ो कमु कजो न ईंदे मोबाइल रिचार्ज कराए अचिजो पप्पा हे कजो पप्पा हो कजो पप्पा खां इहो न पुछंदा आहिनि पप्पा तव्हां ख़ुशि आहियो पप्पा तव्हां किथे आहियो तव्हां पप्पा रोटी खाधी अथव की न खाधी अथव कोई पुछंदो आहे कोई न पुछंदा भई पप्पा तव्हां किथे आहियो सुबुह खां निकिता आहियो पप्पा तव्हां रोटी वोटी खाधी अथव पाण पप्पा ॿारनि खे ॾिण वार ते नयूं ड्रेसियूं नवां कपिड़ा वठी ॾींदा आहिनि पाण उहे ई कपिड़ा पाईंदा आहिनि पप्पा लाइ ज़ोरदार तारी ॻाल्हाए ऐं असां छा वॾा थी करे असांजा पप्पा नंढपण खां असां लाइ सभु कुझु वठी आया कॾहिं कंहिं ॾिठो भई पप्पा अॼु मां तव्हां लाइ शर्ट वठी आयो आहियां पप्पा अॼु मां तव्हांजे लाइ जींस वठी आयो आहियां पप्पा मां तव्हांजे लाइ अॼु हे वठी आयो आहियां हो वठी आयो थींदो आहे पप्पा मूंखे हे खपे पप्पा मूंखे हे खपे पप्पा मुंहिंजे दोस्त हे फ़ोन वरितो आहे उनखे मूंखे बि इहो ई खपेव पप्पा मुंहिंजे दोस्त बर्गमैन गाॾी वरिती आहे मूंखे उहो न ॾिसंदा पप्पा घणो थो कमाए पप्पा जे खीसे में पैसा आहिनि की न तंहिंखां पोइ बि पप्पा उफ़ तक न चवंदा आहिनि पप्पा चवंदा आहिनि हा पुट मां तुंहिंजे लाइ वठी सुबह सवेरे घर से निकल जाते हैं मेरे पापा दाना पानी लाते कब जागते कब सोते हैं पता नहीं किस वक्त कहाँ होते हैं पता नहीं एक अकेले घर का बोझ उठाते मेरे पापा दाना पानी लाते अच्छा ॿार पढ़ी लिखी करे अगर सुठी उनके जॉब मिले थी तो पप्पा के सैलरी न ॿुधाई पप्पा तव्हांजी सैलरी पप्पा में अॼु बि दम आहे तव्हांजो सॼो घर पालींदो आहे पप्पा तव्हांजी सैलरी पप्पा खे छा कंदा ॿार उहे जेके सैलरी मिले अची करे माउ पीउ जे चरणनि में रखनि तव्हांजी दया सां तव्हां मूंखे पढ़ायो लिखायो आहे अॼु मां हिन क़ाबिल थियो आहियां हे तव्हांजा आहिनि मूंखे ख़र्ची ॾियो हिन मां तॾहिं उहो ॿारु चइबो भई मूंखे हिन मां ख़र्ची ॾियो न अॼुकल्ह जा ॿार साईं महिर करे हिकु पुटु पंहिंजे पीउ खे जाम ज़बरदस्ती चयो पप्पा मूंखे बूट खपे माना खपे चई पुटु हेॾा बूट पिया अथई सॼो घर भरियो पियो आहे छा कंदे चई न मूंखे खपे ठीकु आहे हल बाज़ार में विया वॾो शोरूम हुयो हिकु नंढो शोरूम हो चई पुटु हेॾे हलूं चई न हुन में हलंदासीं वॾे शोरूम में पाण शोरूम ठीकु आहे हल पुटु
वया चई पापा मूंखे हो बूट खपे, प्राइस लिखियल हो 6,500 चईंसि पुट हे जाम महांगो आहे, हे वठ 2,500 लिखियल आहे। चई न मूंखे इहो ई खपे। जंहिं महिल कुर्सीअ ते वेठो ओ सेल्समैन जेको बूटनि वारो बूट पे पाराए, तेॾी महिल नज़र वियसि पे मुंहिंजे पप्पा जे बूट मां अंगूठो ॿाहिरि निकितल, मुंहिंजे पप्पा जो बूट फाटल आहे। तेॾी महिल मां अंदर मां आवाज़ आयुसि, उथो। चई पप्पा इहो बूट तव्हां पायो, पप्पा इहो बूट तव्हां पायो, मूंखे जाम पियो। उनखे ॿार चइबो आहे। खुद बीमार हो अपनी चिंता नहीं करते, हमको छींक भी आए पापा वो डरते, खुद दवा भी लेने भाग जाते हैं मेरे पापा, दाना पानी लाते हैं 7 समुंदर पार से, गुड़ियों की बाजार से 7 समुंदर पार से, गुड़ियों की बाजार से। अच्छी सी गुड़िया लाना, चाहे गुड़िया ना लाना, पर पापा चले। पापा जल्दी आ जाना, पापा जल्दी